नमस्ते दीदी। नमस्ते। दीदी कुछ सवाल पूछना है। हाँ तो भक्ति मार्ग में हाँ हिकु गीत ॻाईंदा आहियूं। हाँ दाल रोटी खाओ प्रभु के गुण गाओ। हाँ त अॼुकल्ह त के दाल रोटी घटि ई थो खाए। हाँ त इन जो छा अर्थ है? हाँ ॾिसो, इन जी कहावत जो मतिलबु आहे कि भई कोई अहिड़ो समय अचे जॾहिं पाण खे धन हुजे ई न, भई खाइण लाइ बि न हुजे। ये कहावत तॾहिं जे लाइ आहे भई अॼुकल्ह त माण्हू दाल रोटी त खाऊं त चईंदा ग़रीबनि जी रोटी आहे, ऐं चईंदा बि आहिनि दाल रोटी ग़रीबनि जी रोटी हूंदी आहे न। इहे तॾहिं जी ॻाल्हि आहे जॾहिं माण्हू इहो ॻायो हुयो, इहो चयो हुयो। अञा बि माण्हू चईंदा आहिनि जेके दाल रोटी खाइण लाइ मिलंदी आहे त उहो ईअं ई चईंदा आहिनि, दाल रोटी खाओ प्रभु जो गुण गायो। लेकिन हिन जी इहा ॻाल्हि काथां निकिती? इहा हाणे खां निकिती, जॾहिं हाणे कलयुग जे अंत में जॾहिं अहिड़ो समय ईंदो जॾहिं मनुष्य खे कुझु खाइण लाइ बि न हूंदो। परमात्मा बाप चई कि अहिड़े समय में बि जेका मुंहिंजा ॿार आहिनि न, अर्थात जेका परमात्मा सां प्रीत बुद्धि आहिनि, उन्हनि ॿारनि खे भल ॿियो कुझु त न मिलंदो तव्हांजे टेस्ट जे हिसाब सां, लेकिन दाल रोटी ज़रूर मिलंदी। त जेका हाणे प्रभु जा गुण ॻाइनि था, प्रभु जी मदद में आहिनि, उन्हनि आत्माउनि खे दाल रोटी अंत ताईं मिलंदी। पूरी दुनिया में कुछ भी न हूंदो, लेकिन हुन मनुष्य आत्माउनि खे इहा दाल रोटी खाइण लाइ ज़रूर मिलंदी, छोकी उहे सभु परमात्मा जा मददगार आहिनि न। ऐं हाणे परमात्मा सृष्टि खे परिवर्तन करण आयो आहे, कलयुग खां सत्युग अचण वारो आहे। ऐं अशरीरी परमात्मा जा पाण कलयुगी आत्मा में रही करे पाण हुन परमात्मा खे पहचानियोसीं, हुनजे कार्य खे सम्झोसीं, हुनजा मददगार थियासीं। त परमात्मा बाप चईंदा आहिनि कि अहिड़े ॿारनि जी मां अंत ताईं मदद कंदो आहियां, त कि उन्हनि खे अंत ताईं दाल रोटी ज़रूर मिलंदी आहे खाइण लाइ। ये कहावत हिन जे लाइ आहे भई दाल रोटी खाओ प्रभु जा गुण गायो। त भल पंहिंजे पाण खे अॼुकल्ह माण्हू धन संपत्ति अथनि त अमीर था सम्झनि, लेकिन परमात्मा जी नज़र में त सतयुग जे हिसाब सां त पाण ग़रीब ई आहियूं न। त अहिड़े समय में परमात्मा बाप चवनि था अहिड़े कलयुगी जे वैरायटी टाइप ऑफ भोजन खाई खाई करे तव्हां एॾा दुखी और बीमार थिया आहियो, तंहिंखां सुठो त परमात्मा चवनि था साधारण खाओ साधारण रहो, पोइ सतयुग में वञी तव्हांखे 36 प्रकार जो भोजन मिलंदो। हाँ ठीकु आहे। त हाणे समय पाण दाल रोटी खाऊं ऐं प्रभु जा मददगार ठहूं। प्रभु जेको कार्य तो करे परमात्मा, हुनजे कार्य जो गुणगान करूं कि केॾो ऊंचो कार्य परमात्मा कराइण आयो आहे असांखां, ऐं असांजे लाइ ई। ठीकु आहे। त हाणे जे समय जी कहावत पोइ भक्ति मार्ग में गाने जे रूप में ॻाईंदा आहिनि। ठीकु आहे। जी दीदी, थैंक यू।